हेरो छा खैरू हेॾे कमनि जा कीड़ा छितो लॻो पियो आहे खेत आहे हा छितो लॻो पियो आहे अधी मर्याद हूंदी त भत जो सॼो थाल खाई 10 नंबरनि खे बरो ॾेई ऐं अधे जाबर खे ख़तमो ॾेई छॾींदा हुआसीं। ख़तमो ॾिनई जाबर खे मूं ई पंहिंजी भेण ऊंधा ॼावल ॿुधई अधी पिते वारी हुई जो हिकिड़ी गोली सां मरी वई। जाबिर बेपितो आहे, इहो धिका खाईंदो ईअं वतंदो रुलंदो, इहो मरंदो। ॾिसजां खेरा इहो मरंदो। कोन मरंदो लिखी वठ मूंखां इन खे घोर जो साह ॿुधी टंगू हणंदो पेर हणंदो पर मरंदो न ॿुधई ॿुधई आहे पुट तो गैरत करे जाबिर खे घरां छो कढियो? मूं त सलेमानी रोब कयोमांसि हाँ ईअं सम्झ मूं खणी इहो हिनखे दाबो ॾिनो थोरो हुन ट्राहड़ पादे वांगुरु खणी पुछ ज़ील कयो असुल मसलो ख़बर छा थियो पाए मूं ॿारी काठियूं तो विधियूं पेट्रोल तो विधो तीली तो ॾिनी तॾहिं त भॻो एॾो डिॼड़ो कां इने जाबिर अन्न जी गुंदीअ खे घरां छा कढी पेट जे कोन खे वारो मिली वियो पटे सफ़ा नास करे छॾियो अथनि। हिन महिल बि कन रखे ॾिस न रुगो आवाज़ अथनि गुड़ मां त सम्झां थो हे डुक बि था पुॼाइण लाइ छा पेट में। हकीम मोरे जो कुआ तव्हांजे घर जा हुजनि तव्हांजे पेट जा हुजनि कुआ मारियो चूहा मारियो जेकॾहिं घर जा कुआ न मोआ त पका पोइ तव्हां मरी ईंदो बहरहाल मरंदो मुंहिंजो मतिलबु कुआ मरंदा ज़रूरु। ॿुधई जाफर अधी गोली खाई इज़त सां मरी वई पर हीअ बुख असांखे बेस्तो करे मारींदी। उन महिल छा थियो हुई तुंहिंजी गैरत कुअनि जे बिरड़ में हली वई या उथी बि चाकर जे अॻियां बीही रही छा थिया हिकिड़ो कारतूस फायर थिया ऐं तुंहिंजा हॾा अॼु वांगुरु हवा में उॾरनि हा बसि इज़त जी मौत मरी हा बुख न मरी हा। मां चाकर खान जे पेरनि में किरण जो नाटक शोले फिल्म मां कॉपी कयो। उन में जंहिंमें जे गब्बर सिंह जे पेरनि ते किरी ऐं उनखे मिटी मेड़े मुंहं में हणंदो आहे उहो अंधो थी वेंदो आहे। मां सोचियो ईअं थो कयां पर हीअं ॾाढा रामूटा आहियमि पर बदकिस्मती इहा जो असांजे घर में फर्श लॻल हो न भरी पिया मिटी हथ कोन आई ऐं अधी ठुस भौंक बंदि कर रे बाकस जी तीली मथो थो फिरे सॼो दुनिया ऊंधी थी वई आहे ज़िलज़िलो आहे छा? बुख हा बुख हे खा भला। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।